अस्सलाम वालेकुम क्लास सभी शागिर्दनि खे भलीकार। मां आहियां ज़ाहिद अली। पाण अॼु डिस्कस कंदासीं MCQs जेके रिलेटेड इन इंग्लिश जे हवाले सां। ये MCQs IBA जी स्कॉलरशिप सां गॾोगॾु 5 खां 15 स्केल लाइ भी फ़ाइदेमंद साबित थी सघनि था। हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ इंशाल्लाह वधीक तव्हांखे यूट्यूब ते गूगल ते सर्च करण जी ज़रूरत न पवंदी। ही जेके भी MCQs तव्हां सां शेयर कयूं पिया, इंशाल्लाह ही IBA जे स्क्रीनिंग टेस्ट खे बाक़ाइदा हिट कंदा। हिन वीडियो के ॾिसण खां पोइ तव्हांजो बाक़ाइदा कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। इन जे हवाले सां मां सभिनी पंहिंजे शागिर्दनि ऐं पेरेंट्स खे इहा रिक्वेस्ट रखंदुमि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स ज़रूरु कंदा कयो। हाणे टाइम खे नज़र में रखंदे क्वेश्चन जी तरफ़ वधंदासीं। फ्लूरल ऑफ रेशियो। रेशियो जो जमो छा थींदो? काफ़ी स्टूडेंट्स छा कंदा आहिनि, जॾहिं को नाउन ओ ते ख़त्म थींदो आहे त उनखे ES मिलाए छॾींदा आहिनि। इन जो जमो रेशियोस थी वेंदो जे ए ऑप्शन में। पर यादि रहणु खपे त कुझु नाउन्स अहिड़ा बि आहिनि जिन जे फ़क़ति में आख़िर में एस मिलाइण सां जमो ठाहिणो पवंदो आहे। त उन जो उहो ख़त्म छो न ओ ते ई थिए, पर जमो ठाहिण लाइ सिर्फ़ जो सिर्फ़ एस लॻाइणी पवंदी। यानी उन जो जेको जमो थींदो रेशियोस थींदो जे बी ऑप्शन में मौजूदु आहे। क्लियर आहे? नेक्स्ट क्वेश्चन ने वधंदासीं। ही क्वेश्चन काफ़ी एग्ज़ाम्स में अची चुको आहे। जॾहिं बि को नाउन एक्स ते ख़त्म थिए या CH ते ख़त्म थिए या SH ते ख़त्म थिए, चवण जो मक़सदु या त एक्स ते ख़त्म थिए या CH ते या एस ते। चवण जो मक़सदु इन्हनि मां कंहिं बि हिकिड़े ते ख़त्म थिए थो त उन जो जेको जमो ठाहिणो पवंदो आहे आख़िर में ES मिलाइण सां ठहंदो आहे। जीअं बॉक्स आहे एक्स ते ख़त्म थो थिए त ॾिसो ही एक्स ख़त्म थिए त आख़िर में इन जो जमो कीअं ठाहींदासीं? बॉक्सिस। ॾिसो ही आहे हिते मौजूदु BOX, आख़िर में ES मिलाइण सां ठहियो आहे। हे आहे ए ऑप्शन। फेमिनाइन ऑफ वर्ड फॉक्स। फॉक्स जो चए थो मोन्स छा थींदो? ठीकु आहे। यादि रहणु खपे त फॉक्स जो जेको मोन्स आहे उहो वैक्सीन थींदो आहे। ही क्वेश्चन हर टेस्ट में रिपीट थींदो आहे। केतिरियूं टेस्टियूं मां ॾिठियूं आहिनि, ही तक़रीबन क्वेश्चन रिपीट थींदो आहे। इन जे करे ही मूं सोचियो त भई ही क्वेश्चन तव्हां सां शेयर कंदो हलां। ही ॾिसो ही टेंस सां रिलेटेड आहे। द बॉय वॉज लेज़ी देश देश फनिश्ड। ॾिसो ही हेॾां माज़ी आहे, इज़ त इस्तेमालु थींदो ई कोन, ज़मान माज़ीअ जो आहे। आर बि इस्तेमालु न थींदो। हाणे ॿ ऑप्शन आहिनि, या त वाज़ हूंदो या त वर। ॾिसो बॉय सां हमेशह सिंगुलर नाउन सां वाज़ इस्तेमालु थींदो आहे, बी ऑप्शन में मौजूदु आहे। डिड शी दिस दैट यस्टरडे। ही क्वेश्चन रिलेटेड आहे पास्ट सिंपल टेंस जे हवाले सां। इन खे पास्ट सिंपल भी टेंस चवंदा आहियूं, पास्ट इंडेफिनेटिव टेंस भी चवंदा आहियूं। ठीकु आहे। इहा तव्हांखे बिल्कुलु ख़बर हूंदी त पास्ट टेंस में जेका वर्ब आहे उन जी सेकंड फॉर्म इस्तेमालु कई वेंदी आहे। पर हिते जेको आहे सुवाली जुमिलो आहे, सुवाली जुमिले में जॾहिं डिड इस्तेमालु थींदो आहे त पोइ असीं वर्ब जी फर्स्ट फॉर्म इस्तेमालु कंदा आहियूं। ॾिसो शी टेक थींदो, टुक न थींदो, टेक्स बि न थींदो। ठीकु आहे। हे लफ़्ज़ छा थींदो? टेक। नेक्स्ट क्वेश्चन ते वधंदासीं। ही जेको क्वेश्चन आहे ही बि माना तक़रीबन टेस्ट में ईंदो रहंदो आहे। डू आई ईट देश देश राइस। ॾिसो ही बि सुवाली जुमिलो आहे। जॾहिं बि सुवाली जुमिलो इस्तेमालु थियो त असांखां जॾहिं को मिक़दार पुछे त उते असांखे इन इस्तेमालु करणी पवंदी आहे। जेकॾहिं सुवाली या नाकारी जुमिलो न आहे त पोइ तव्हांखे हिते सम इस्तेमालु करणो पवंदो। हिन सां गॾोगॾु ॿी शइ इहा, अगरि जेकॾहिं को जुमिलो इफ़ सां शुरू थिए उते बि असांखे इन इस्तेमालु करणी हूंदी आहे। उमेद आहे त इहे जेके बेसिक MCQs हुया तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। ॿी हिकिड़ी शइ मां तव्हां सां शेयर कंदो हलां त असांजी अकेडमी अलहमदिल्ला काफ़ी स्कॉलरशिप जे हवाले सां जेका सो कामयाबी माणी आहे। पोइ हिन दफ़े बि वरी ॿी स्कॉलरशिप अची चुकी आहे। हीअ स्कॉलरशिप IBA जी आहे ऐं हीअ ख़ासि करे 5वीं क्लास जे ॿारनि लाइ आहे। जे पोयां जेके स्कॉलरशिप अची चुकियूं आहिनि उन जे हवाले सां असांजी अकेडमी तयारी कराए पई। अहिड़ी तरह IBA जी स्कॉलरशिप हिन वक़्तु जेका हली रही आहे, अगरि जेकॾहिं तव्हां अप्लाई न बि कयो आहे त असांजी अकेडमी जॉइन करे छॾियो। छो त 3 जुलाई ते तव्हां खां टेस्ट वठंदा। तव्हां वटि तमामु टाइम घटि हुजण जे करे कोशिशि कयो त अकेडमी असांजी हाणे ई जॉइन करे छॾियो। इन में फ़ाइदो इहो थींदो त जेसिताईं तव्हां होॾां अप्लाई कंदो तेसिताईं तव्हांजे ॿार जी तयारी बि थी वेंदी। हिन टेस्ट में 3 सब्जेक्ट आहिनि, हिकिड़ो मैथ, इंग्लिश ऐं साइंस आहे। ठीकु आहे। उहो केतिरो परसेंट आहे कीअं उहो सॼो मां तव्हां सां शेयर कंदुमि। इनबॉक्स में अचिणो पवंदो तव्हांखे। ॿियो यूज़फुल कोर्स आहे, उहो तव्हांखे IBA जो जेको जॉब्स हलनि थियूं 5 खां 15 स्केल लाइ, उन जे हिसाब सां असांजी अकेडमी जेका यूज़फुल कोर्स हिन महिल जेका सो कराए रही आहे। यूज़फुल कोर्स में तव्हांखे 2 सब्जेक्ट पढ़ाईंदासीं। हिकिड़ो इंग्लिश ग्रामर, ॿियो मैथ तव्हांखे बेसिक खां वठी पढ़ाई वेंदी। अच्छा, हाणे असांजी अकेडमी में तव्हां इन कीअं थी सघो था
तरीक़ेकार छा आहे। सभ खां पहिरियां त ॾिसो साम्हूं स्क्रीन ते कुझु नंबर नज़र ईंदा हूंदा। हिन ते असांजो इज़ी पैसा जो अकाउंट आहे, उहो ज़ाहिद अली जे नाले सां आहे, ऐं हिन ते असांजो जेस कैश जो अकाउंट आहे। तव्हां कंहिं बि हिकिड़े हिन मां अकाउंट ते जेको आहे फीस पे करे सघो था। अगरि जेकॾहिं इज़ी पैसा जी फैसिलिटी या जेस कैश ई न आहे त पोइ हिन ते असांजो नेशनल बैंक जो अकाउंट आहे, उहो बि ज़ाहिद अलीअ जे नाले सां आहे। ठीकु आहे, पोइ तव्हां कंहिं बि हिकिड़े टिनी मां हिकिड़े कंहिं बि अकाउंट ते फीस पे करे सघो था। फीस पे करे पोइ असांखे स्क्रीनशॉट मोकिलींदव, तव्हांखे ग्रुप में ऐड कंदासीं। जेकॾहिं स्कॉलरशिप जे हवाले सां तव्हां जेको आहे अप्लाई करणु चाहियो था असांजी अकेडमीअ में, पोइ तव्हां हेठां लिखंदव फॉर स्कॉलरशिप, IBA स्कॉलरशिप लिखंदव, ऐं उन सां गॾो गॾु ॿी शइ इहा त तव्हां पंहिंजो नालो लिखंदव ऐं व्हाट्सअप नंबर ऐं सिटीअ जो नालो, इहो ज़रूरु मोकिलींदव ताकी मूंखे ख़बर पए त को कैंडिडेट किथां आयो आहे। उन जे हिसाब सां तव्हांखे मां ऐड कंदुमि। ऐं क्लासनि जो तरीक़ेकार ईअं हूंदो त राति जो तव्हां वटि लेक्चर्स में अची वेंदा व्हाट्सअप में, तव्हां केॾी महिल बि किथे बि ॿुधी सघो था। उन सां हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिनमहिल जेके सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां प्रोजेक्ट हले पियो ऐं 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स अनाउंस थी चुकियूं आहिनि, वरी बि उन्हनि जो पोर्टल खोलियो आहे, अञा बि तव्हां अप्लाई करे सघो था। पर इन जे हिसाब सां इलाही अकेडमियूं कमु कनि पियूं, इहे मञूं था अलहमदिल्ला सुठो कमु करे रहियूं आहिनि। पर ॿी शइ ॿुधाईंदो हलां त इहे जेके बि अकेडमियूं कमु कनि थियूं न, इन जा जेके लेक्चर्स आहिनि उहे रिकॉर्डेड थियल आहिनि, बसि सिर्फ़ु तव्हांखे ग्रुप में ऐड करे शेयर कंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं असां जेका जेका बि अकेडमी आहे को सेम वीडियो हूंदो त असीं सेम उहो मोकिलींदा आहियूं, न त हर प्रोजेक्ट लाइ असांजी अकेडमी अलॻि सां वीडियो ठाहींदी आहे। मसलन कीअं, ॾिसो असांजी अकेडमी महिल स्कॉलरशिप अनाउंस कई आहे 5 क्लास लाइ। हाणे ॾिसो असांजा जेके लेक्चर्स आहिनि उहे 8वीं क्लास लाइ रिकॉर्डेड थियल आहिनि। हाणे 8वीं क्लास वारा लेक्चर्स जेके आहिनि 5वीं क्लास वारे ॿार खे फ़ाइदो त न ॾेई सघंदा। ईअं ई मां तव्हांखे रिक्वेस्ट रखंदुमि त ॾिसो हीअ जेके बि सब्जेक्ट असां 2 कवर करायूं था, तव्हां जेकॾहिं हीअ 2 स्पेशल सब्जेक्ट आहिनि जेके हर टेस्ट में अची सघनि था, ज़रूरु न आहे तव्हां हिन टेस्ट लाइ जॉइन कयो। हीअ तव्हांजी हिननि ॿिन्ही सब्जेक्टनि जी नॉलेज मस्ट आहे। अहिड़ी पाकिस्तान में काई टेस्ट न आहे जंहिंमें इहे 2 सब्जेक्ट न हुजनि। पोइ इन जे हिसाब सां तव्हां जॉइन कयो, इंशाल्लाह तव्हांखे जेका बाक़ाइदा सां कामयाबी मिलंदी। ऐं ॿी शइ वॾे खां वॾो फ़ाइदो इहो पवंदो त तव्हांखे जेको आहे स्टोरेज जो बचाव थींदो। ॾिसो तव्हां एट ए टाइम जेकॾहिं 10 सब्जेक्ट या 11 सब्जेक्टनि जी तयारी कयो बि था त उहे सॼा कवर उअं ई कोन करे सघंदव। तव्हां वधि खां वधि 1 या 2 सब्जेक्ट कवर करे सघंदव। तंहिंखां बहितर ईअं थींदो त तव्हां 2 सब्जेक्टनि लाइ सिर्फ़ु शाम जो या राति जो तव्हां वटि 2 लेक्चर्स ईंदा, उहे सुकून सां ॿुधी उन सां रिलेटेड होमवर्क अचेव, कुझु MCQs कराईंदासीं, कुझु वर्कशीटूं जेके आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदासीं। उन सां तव्हां ॾिसी करे तव्हांजो बाक़ाइदा कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। ऐं ॿी इहा शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजी अकेडमी हिननि 2 प्रोजेक्टनि ते तमामु घणी कामयाबी माणी आहे। ठीकु आहे न, असांजो G2A अकेडमी जे नाले सां फेसबुक ते पेज आहे, उहो तव्हां लाइक करे छॾींदव। उते मां लिस्टूं ॾसियूं त कहिड़ा कहिड़ा ॿार असांजे प्लेटफॉर्म ते सिलेक्ट थी चुका आहिनि। NJV स्कूल कराची जो आहे, इन में बि जेको आहे असांजे अकेडमी थ्रू कैंडिडेट्स कामयाबु थी चुका आहिनि। उन सां गॾो गॾु डॉक्टर इक्यू ख़ान जी स्कॉलरशिप जेका आहे इस्लामाबाद जी तरफ़ां आई, उन्हनि में बि असांजा ॿार हिन वक़्तु सिलेक्ट थी चुका आहिनि। हाणे जेको असांजो प्रोजेक्ट आहे उहो IBA जी स्कॉलरशिप सां गॾो गॾु जेके हिन महिल वैकेंसियूं हलनि पियूं, इन्हनि ते इंशाल्लाह कमु कंदासीं। पोइ कोशिशि कयो त असांजी अकेडमी में तव्हां इन थी ॾिसो, इंशाल्लाह तव्हांखे बाक़ाइदा सां फ़ाइदो पवंदो। ऐं आख़िर में ॿी शइ इहा रिक्वेस्ट रखंदुमि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट्स ज़रूरु कंदा कयो। कमेंट्स छो त तव्हांजी हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे, ऐं कमेंट्स ॾींदा आहियो त मूंखे वधि खां वधि ख़ुशी